वेलकम बैक नाज़रीन। सूफ़ी सुर जे हिन सुरीले सिलसिले में एक दफ़ो ॿीहर आसिफ मल्ला तव्हांखे ख़ुशि आमदीद चवे थो। मूंसां गॾु आहे मुंहिंजो दोस्त, मुंहिंजो गेस्ट मुनीर महर साहब, जंहिंजी परफॉर्मेंस तव्हां ॿुधी टिड़ी पवंदा टारियं अलण फ़क़ीर खे हिननि ट्रिब्यूट पेश कयो। जी हा, बिल्कुलु असां हिन पंहिंजे सूफ़ी सुर प्रोग्राम ज़रिए उन्हनि वॾनि शाइरनि वॾनि गुलूकारनि खे ट्रिब्यूट बि पेश करे सघूं था। त मुनीर भाउ असांखे इहो ॿुधायो त तव्हां त माशाअल्लाह काफ़ी सीनियर आर्टिस्ट आहियो। सिंध टीवी ते तव्हांजा खोड़ सारा वीडियोज़ बि हलंदा आहिनि ऐं तव्हांजा शायदि हिकु ॿ सूफ़ी आइटम्स बि हलंदा आहिनि। त तव्हां छा था फ़र्क़ु महसूसु कयो सूफ़ी म्यूज़िक खे ॻाइण में या कंपोज़ करण में ऐं ॿी जेका आम जेका अवामी म्यूज़िक आहे उनखे कंपोज़ करण में तव्हांखे को फ़र्क़ु नज़र अचे थो? ॾिसो आसिफ आहिनि त ॿई शयूं साॻियूं, सुर बि साॻिया आहिनि, लय बि साॻी आहे, हुन में मतिलबु साज़ बि साॻिया इस्तेमालु थियनि था। पर सूफ़ीज़म में जेके शाइरी आहे, जेके असांजा सूफ़ी शाइर थी गुज़रिया आहिनि, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह ऐं ॿिया जेके असांजा सूफ़ी जिन शाइरी तमामु सुठी शाइरी कई आहे, उनजी शाइरी खे ॻाइण में जेका रूहानियत मिले थी, जेको सुकून थो मिले, आई थिंक उहो ॿी कंहिं शाइरी में कोन्ह थो। जी हा, असांजी सिंध जा जेके सूफ़ी शाइर आहिनि, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह, खोड़ सारा ॿिया बि सूफ़ी असांजा शाइर असांजी सिंध में मौजूदु आहिनि। इहा असांजी ख़ुशकिस्मती आहे छो त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। बिल्कुलु। पर सूफ़ीइज़म जेको आहे उहो सॼी दुनिया में काफ़ी ईअं खणी चइजे त मक़बूल बि आहे ऐं हर जॻह ते सूफ़ी मौसीक़ी असांजा उहे सिंधी आर्टिस्ट जीअं मैडम आबदा परवीन या हाणे असांजी रिसेंट हिकिड़ी आर्टिस्ट, काफ़ी सीनियर आर्टिस्ट पोइ बि सनम मारवी, उहे जॾहिं ॿाहिरि मुल्क में परफॉर्म कंदा आहिनि त उतां जा जेके उहे माण्हू जेके असांजी सिंधी ॿोली सम्झी न सघंदा आहिनि पर पोइ बि उन्हनि साज़नि ते, उन्हनि आवाज़नि ते, उन्हनि धुननि ते रक़्स कंदा आहिनि। हाणे असांखे तव्हां छा था ॿुधायो? आउं ॿुधायां थो तव्हांखे हज़रत लाल शहबाज़ कलंदर, मतिलबु धमाल था ॿुधायो असांखे? जी जी धमाल। वाह वाह, त असां बि झूमंदासीं ऐं असांजा नाज़रीन बि झूमंदा। उठो रिंदो
बेहतरीन, ॾाढो मज़ो आयो। ऐं ही कलाम जेको सिंगार अली सलीम साहब जिन जो कंपोज़ थियल आहे ऐं उन्हनि जो ॻायल बि आहे, ऐं इहो उन्हनि खां बाद में मैडम नूरजहां बि ॻायो हुयो पंहिंजी हिकु धमाल जे एल्बम में। ऐं उन खां अलावा असांजी सिंध जे सभिनी आर्टिस्टनि समेत जेके बि पूरे पाकिस्तान जा आर्टिस्ट आहिनि उहे हिन कलाम खे ॻाइणु चाहींदा आहिनि ऐं उन्हनि जो ख़्वाहिश हूंदी आहे त इन कलाम खे ॻाइजे। त इन सां गॾु वठूं था हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक। मूंसां गॾु मौजूदु आहे मुनीर महर, उन्हनि सां कचहरी जो सिलसिलो बि जारी रहंदो ऐं कलामनि जो सिलसिलो बि जारी रहंदो। वठूं था हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक।